नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन व ला तफर्रक़ू वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अनक़ज़कुम मिन्हा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। अॻिते पिंडाल खाली आ, जमायत घणी आ, दोस्त कदम कदम सुरी अचनि, कुछ हिन पासे अचो, कुछ अॻिते अचो, हिम्मत कयो। अल्लाह अवां जे कदम कदम के कबूल फरमाए। थोड़ो थोड़ो सुरी तो थोड़ो थोड़ो पोया ईंदड़ जमायत के तकलीफ़ न थे। काबिल सद एहतराम उलमाए किराम हाज़रीन जमात 4 रजबुल मुरज्जिब 1442 हिजरी मदरसा अरबिया तालीमुल इस्लाम सिद्दीकिया कोठ फजल मोहम्मद खान कोलाची बिश्तिया के अंदर हजरत मौलाना अब्दुल्ला साहब कोलाची, मौलाना अब्दुल शकूर साहब कोलाची जन जे सरपरस्ती में जमायत के ताउन सां ही दीनी जलसो मुनक़िद थियो आ। अल्लाह पाक समूरन की हाज़ुरी कबूल मंजूर फरमाए। आमीन। आस्ते चौतोड़ डाजा
सुभान अल्लाह भी भली आस्ते चओ, तकबीर जो नारो भी आस्ते। सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं ॿुधो त जीअं ॾींहुं सजाओ थिए। क़ुरान पढ़ूं था, चौथों हिसो हिकु हिसो नारा, हिकु हिसो सुभान अल्लाह, टियों हिसो उथी बीहो, चौथों हिसो ॿई हथ मथे खणो। हेॾो पिंडाल, हेॾो जलसो, लख रुपया ख़र्च। जेके जलसे में आया आहिनि उन्हनि जे नियत ते शक ई न आहे। अगरि हिकिड़े मौलवी साहब सॼी जमायत खे जो उथी बि हा कयो, कुराड़ा बि उथनि, जवान बि उथनि, मथो मां चयो मान झट खां पोइ ॿिया ईंदा जेके चवंदव सुम्ही करे हा कयो। घर छॾे, कम छॾे जो तव्हीं आया हो त कंहिंजे करे? ॿ हथ खणो, उथी बीहो, हिम्मत कयो, वारो कयो, क़यामत थी अचे जा। क़ुरान करीम खे अल्लाह ताला इंसाननि जे लाइ हिदायत ऐं नसीहत करे मोकिलियो आहे। रुमाल वेढ़णु, चोरी चकारीअ में ॻोठनि में घुमाइणु, फैसलनि में क़ुरान खे टेबल ते रखणु, वरी उन ते 100 रुपया पैसा रखणु, इन जे लाइ क़ुरान मजीद न आयो। क़ुरान मजीद आयो आहे त इन जी तिलावत कयो ऐं क़ुरान पाक जे ॾसियल हुकुमनि, नसीहतुनि ऐं पैगाम ते अमल कयो। पोइ तव्हीं रुमाल हिक ॿिनि जे जाइ ते हिकु वेड़ियो या उथी बि बीठो क़ुरान जे अदब में, त इहो पंहिंजी जॻह ते तव्हांखे नियत जो अजुर मिलंदो। पर वॾे में वॾी ज़िमेदारी आहे क़ुरान जे फ़ैसलनि खे मञणु। फरमाई या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुन लिल मुमिनीन। ऐ इंसानो, मग़रिब में या मशरिक में, शिमाल में या जुनूब में, रंग जा कारा हो या भूरा, कद तव्हांजो बिंदरो आहे या ढिघा हो, अमीर हो या गरीब, मिस्कीन हो या मजदूर, जमी इंसाननि खे अल्लाह पाक सॾे करे फरमायो त ही मुंहिंजो क़ुरान जेको मां अव्हां ॾे मोकिलियां पियो, इन जो मक़सद आहे वाइज़ो नसीहत ऐं हिदायत सां भरपूर समूरे क़ुरान जे हुकुमनि खे मञे करे पंहिंजे दिल में जगह ॾेई करे ज़िंदगी गुज़ारिजो। जॾहिं तव्हीं क़ुरान खे राज़ी करे मरे वियो त इहो क़ुरान बि तव्हांखे राज़ी कंदो। बाक़ी ख़त्म न इन जे ॾटनि ते न हलिजाए। तो पोयों ख़त्म पढ़वा, मुला मौलवी ईंदा, सॼे तालके जा तालिब ईंदा, मौलवी ईंदा, पोइ बाकरा, पोइ गोश्त, पोइ मशीन जा टिका, पोइ ज़रदो 3 क़िस्म, बिरयानी 2-3 क़िस्म, पोइ इहे छोकिरा पढ़ंदा, वठु वठा थींदा, पोइ हिन व्याज खोर खे बि क़बर में जन्नत मिलंदी। छोकिरियूं विहारे मरी वियो, परावा बन्ना सोरींदो हो, फैसलनि में कूड़ी शाहिदी ॾेई माण्हू ते चटियूं हणंदो हो, जो परणाईंदो हो न्याणी त 5 लख वठंदो हो। पोइ इहे ख़त्म आहे, तोखे कोन मथां को डटो ॾेई ऐं कमु कढियूं वञाई। इहो मुंहिंजो वाइदो आहे, ॿियो वरी मथां को ॿियो वाइदो कनि। मां पंहिंजी पियो ॻाल्हि कयां, अलाह सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ करे। अॼु असां नज़र पिया कयूं त इहो ई इंसान, इहो ई मुस्लमान कुते खे त हराम सम्झे पियो, खिंज़ीर खे, मोल जानवर खे, पर व्याज खे हराम न पियो सम्झे। हिन जे सीने ते गोली रखी करे चओ त कुतो खाइणो थी, चवंदो गोली खाईंदुमि, कुतो न खाईंदुमि, पर व्याज कीअं पियो खाए? मौलाना एॾो वॾो हराम आहे जंहिंसां कुतो खिंज़ीर न पुॼे। तव्हां उलमा खां ॿुधो आहे ॼण सची अमड़ सां ज़िना कई।
जे व्याज वतो मौलाना जे करे मो जड़ो मुला मौलवी के फोन करे ना तो फलाणो मानू तो वट आयो थी इन जो कम कजाए खबर भी आ तो व्याज ते पैसा वठण जो आ छड़ो मां फोन कई ना तो इंदल्लाह जी वठण वारो मुजरिम ॾियण वारो थी मुजड़ो मुलो भी कई लिख पढ़ कई को अड़े मानू के गाड़ीअ ते खणी हो कई अड़े मानू के चाय पियारी कई अड़े मानू सा इहो एडो वडो 27 मानू व्याज खोर सां गॾु आहिनि अॼु वो व्याज असां दे कणक जे तीले तीले में कमद जे फड़े फड़े में खजीअ जे हिक हिक चपड़ीअ में पर जेको घर पिया ठाहियूं उन जे बि सिर सिर में गाडर टीयर में व्याज आहे चिट्ठी अॻु में मौलवियुनि खे लिख बि न आहे नंबर पहिरियों ई आदत ख़त्म करे छॾियो नंबर ॿियो जेको चिठीअ ते मौलवी वाइज़ करे इहो बेवकूफ़ ख़तीब आहे हे सॼो क़ुरान भरियो पियो आहे इन जे रोशनीअ में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कबियूं ऐं कंदा हूं ऐं मजबूरी आहे ख़ासि करे मुंहिंजी इन जे करे घटि में घटि वाइज़ मूंखे आहिनि बसि 4-4 ॾींहं घर सुम्हियो पियो हूंदो आहे अवां कोलाचनि खे अलाए कंहिं मथे में विधो मोजड़े खे बस अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे मां सम्झी त वियुमि जेको लिखियल आहे पर मां इन ते उहो ई बि ॻाल्हाईंदो आहियां चिठीअ में 2-3 ॻाल्हियूं थींदियूं आहिनि हिकिड़ा चवंदा पाण में विड़ियल हूंदा आहिनि पोइ लिखंदा आहिनि पोइ कंहिं न कंहिंखे मौलवीअ चई विधो पोइ पाण में ॻोठाणा विढ़ंदा पोइ मौलवियुनि खे बि 2 ॻाल्हियूं ॾींदा त मसवाड़ी आहिनि किराए ते वाइस था कनि इन जे करे न पाण बचन जड़ा अल्लाह खुश रखे जय में लिखी आ रब तवाके सलामत रखे आमीन चो कुरान में फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलुर रिबा वाह कुरान कुत्तो खायूं गडो खायूं को अचे ता दिसो से भाकुर पाइंदो से शरबत जी सलाह दूध पती पियो बटे बिस्किट खाओ तो व्याज खोर के किए भाकुर पाए सोफे ते वेंदो साईं थधो पसंद कंदो या गरम धूड़ पसंद कंदो मिट्टी भी जैसे बोतल में एक लप हुन के भी संदे पाण के विच जरे खबर आ त व्याज खोरा व्याज को सवाए न जो धंधो ना है तो कुरान तो चे अहल्लल्लाहुल बैय व हर्रम रिबा पर कुरान ही भी तो चवे उलमा वेठा आहिनि फ़इल्लम तफ़अलू फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही आए कुरान सदको वञा गाड़ियूं घणियूं ॾिठियूं त मालूम हूंदा मां बि टप ॾेई तरी वेठुमि त वक़्तु पंहिंजो न विञाया ईंदा त बसि कंदुमि न ईंदा त अॼु मुंहिंजो इरादो मूंखे जलसे वारनि चयो 1.5 कलाक मां जो ॿपी ॿधल आहे पर ॿुधो दिलि सां हे जलसनि में हुलड़बाज़ीअ खे ख़तमु कयो क़ुरान ॿुधो अल्लाह अमल जी तौफ़ीक़ ॾे बस आमीन ब्यास ते चो या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलुर रिबा ऐ ईमान वारो व्याज न खाओ कंहिंखे तो चवे रब गालायो ए तवी सब कलमे वारा बैठा हो ना हां तहां के तो रब चवे या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खमरु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान फरमाए नशो करण जुआ करण धारा हणाइण रब को सवाए कंहिंजी पूजा करण ये सब शैतानी कम आहिनि खोड़ मुला तावीज़न जा मार्केट खोली वेठा थी नथी थई छा शादी छो देर कई थी मुझे लाइ कहीं न ॾसियो ई छा अगिम तो पान छड़ो हूंदो वांढो पर जे हुंदस भी त साल उन साल सा न लगी हुंदस ए बेल के तो वेठो तावीज़ ॾे केड़ी खताई घोड़ा पेरे नंबर जा अगे हुंदा बया दुकान के मार्केट ठगिन जा हाणे असां जहिड़ा जुबा कुबा रुमाल पायूं हेॾा वॾा तुरा छॾियूं ऐं मार्केट खोलियूं वेठा आहियूं कमु ठाहे जाए या ठाहे जाए हाँ पैसा हेतिरा लॻंदई ॾिसूं त घणा ॾींहं तो तूं हले ड्राए ठाहे ॾिसूं न हिकु ॾींहुं त तोखे मरी कबर में हलणो आहे न चओ समूरा व्याज हराम आहे कई व्याज खोर जी पारत भी कंहिंखे न कयो कई व्याज खोर जे विच में शाहिद भी न थियो कई व्याज खोर जे विच में
तू अची करे टंग भी न टिकाए छो त व्याज खोर के बाहि साड़ियूं पई थी मता तोखे भी तो अची वञई ला तरकनू इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार बाहि जे वेझे वञण सां बि शोला बाहि जा ईंदा आहिनि हिन ज़ालिमनि खे बाहि वकिड़ियूं बीठी आहे मथां तोखे साड़े भली ॾिसण में तस्बी हुजेसि मेंह जे ज़ंजीर जेतिरी पर व्याज खोर हराम खोर आहे भले जो उॾरंदो अचे न हिते अची लहे शामियाने ते त तव्हीं चवंदो को मिकाईल आहे असीं न मञींदासीं छो त क़ुर हेॾे बीठो आहे न तवज्जो मुकम्मल गोड़ बंदि कयो छोरो अदब कयो जलसन जो इहो क़ुरान रब जो या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़ा क़ुरान वाइज़ पियो करे व्याज भी न खाओ इहो क़ुरान पियो चवे वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा 15 सिपारो सूरत बनी इसराइल फरमाई गुना व्या फरमाई ज़िना जे वेझो भी न वञो क़ुरान जो चवे वला तक़रबु माल यतीम यतीमन जो माल भी वेझो न वञाए खाइण जे लाइ वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन बेहयाई जो कम लिखियल हुजे तोड़े ज़ाहिर बंद कमरे में या खुलियल फिजा में वेझो न वञाए मता को ज़ानी को शराब खोर चढ़े तो मां कंहिंजी इज्जत लुटी आहे ॿुधी छॾियो अॼु जे हिन जलसे में आयल मुस्लमान जेकॾहिं कंहिंजे इज्जत में हथ विधो थी त पंहिंजा लोढ़ा ऐं कोट बि कॾी जो भॼी पिया अथई हाँ हिकिड़े बुज़ुर्ग वाक़ियो लिखियो शाह साहब सैयद वेठो आहे एहसानुल्लाह शाह साईं थोड़ो हीअं त थिजो त हेॾो बि मुंहिंजा मखण वेठा आहिनि उन्हनि खे बि मां ॾिसां अॻी में इहे 4 क्लाशनियूं रखियूं अथऊं हिक ॿिए खे ॾिसूं ई कोन था बचाओ दिलि में न कजो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे बाक़ी फोटुनि में असां ॼटनि खे मारे वियासीं इहो वाइज़ कोन था कयूं साईं अब्दुल मुजीब बि अगरि चयो फरमाए पुट इहो वाइज़ था कयूं त गिचीअ में थो पए अहिड़ो ज़मानो अञा पोइ अञा ख़तरनाक थो अचे चलो रहम करे आमीन त चओ उन बुज़ुर्ग वाक़ियो लिखियो त हिकिड़ो शख़्स घर आयो ॾिठई त उनजी ज़ाल रोए पई घर में पुछई छो थी रोए को विड़ियो थी चए न विड़ियो कोन्हे चए रोए छो थी चई मिड़े का ॻाल्हि आहे चए न ॿुधाए चए ॿुधाए न जहिड़ी न आहे चए न ॿुधाए चए ॿुधाए त तूं बि सच ॿुधाईंदे चए हा चए सुबुह सुबुह जो हिकिड़ो फ़क़ीर आयो पिनंदो पियो वञे भाउ ख़ैरु खणी अटे जी लप हथ में जो ॾिनो मांसि त हथ खे काबू करे पी रहियो धारियो फ़क़ीर भाउ सम्झ में अचे थो भाई हथ खे पकड़े पी रहियो त मां हथ छॾाए अंदरि हली आयसि रोआ पई त हे छा थी वियो हयातदार औरत इज़त वारी गैरत वारी त ज़रूर रोंदी बाक़ी तो घुमन थियूं एनजीओज़ में भी बाहर मैदाननि में भी मथे ते रो कोने लटो कोने वडो बुरको भी कोने अजू असांजूं बाज़ारनि में जी गौशाले जी गऊ घुमंदी आहे ऐं मर्द होटलन ते लाबारो माईअ खे करिणो आहे लूसण माईअ खे करिणो आहे ॿार माई परचाईंदी गाह माई कंदी कुतिर माई कंदी लटा माई धोंदी सॼे घर जा थांव अती धोंदी मानी पचाईंदी सुबुह जो मुश खे तेल हणी सिधो बाईपास जे होटल ते दूध पती ॾिजाए धूड़ पती पीओ नक कोने जा लूसण कोने पानी कोने जे नक अची त लूसण जो थी पानी त जाम आहे मुल्क में पोइ छा चवंदो ॿार मुंहिंजी माई मर्दनि जहिड़ी आहे वरी जैसा यारी होटल ते हूंदसि न उनखे बि वठी ईंदो घर हल बच्चनि सां वेह वरी पोइ वरी महीने ॾेढ खां पोइ रसो खयूं पियो घुमंदो छा वयो थी बकरी वई आहे बकरी न वई आहे हाथी वई ए टच मोबाइल फेसबुक माइन खे ईंदा जॾहिं ॾाढनि वारा ई नथा बचनि त हे काथो बचंदियो किलो गोश्त जो चना पंप तो वठी आहे मुर्गीअ जो त हिकु गोथरी ॿी गोथरी वरी हीअं मथे कयूं ईंदे वरी घर बि चवंदे ताक़त रखो या फ्रिज में मथां ॿिली आहे को ॿिलो लपड़े हेॾो खोड़ ॿिला ऐं कुता ॿाहिरि घुमनि पिया असांजूं अदियूं बि घुमनि पियूं हे वरी वेठो आहे ख़ुशफ़हमीअ में इंशाअल्लाह राति ताईं त न विसरंदो वाइज़ पोइ ॿधल मां बि न आहियां
हाँ सही आहे ना आहे वठिया मुर्गी या खणी रखो अची हेडी असांजी अती ओ न्याणी घुमे पई ॿियो छोकिरो पुट हे पियो चए तो मां रोशन ख्याल आज़ाद ख्याल असां हिन रोशन ख्यालीअ खे कोन मञींदासीं असां हिन खे मञींदासीं या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन न वठी जो टीवियूं घरनि में टोकरा लानत जा न हणो छतिन जे मथां अॼु मुल्ला मौलवी तालिबकारी भी न मोबाइल जे बीमारीअ खां नथा बची सघनि त घर न बची सघंदो ऐं अर्ज़ पियो कयां अल्लाह जो वास्तो बि अथव पटको मेल बि अथव अॻे रहियो आहियां हिकिड़े जलसे में त बांगो जेको मसीत जो उन चयोसीं टाइम थी वियो आहे बांग जो मां बांग ॾेई अचां पोइ वरी पंहिंजो हमादो वञी लाउट बि खोलियई त रिंग वॻियसि उते पियो चए मां बांग थो ॾियां झटि तरसी पोइ ॻाल्हाइजो पेशमाम मुसले ताईं तो ॻाल्हाए त मां हाणे तकबीर थी लॻे झटि पोइ ॻाल्हाइजो कारी क़ुर जो 4 तालिब हिफ़्ज़ जा अॻियां वेठा अथसि मोबाइल न क़ुर ते रखी वेठो आहे ख़ुदा जो ख़ौफ़ कयो इन जलसन जो फ़ाइदो हासिल कयो इहा इन जे लाइ हुई चंडी त मां हुतां निकितो हाणे पुॼां थो दिलि न घबरायो ही खच्चर खलो त हाणे आयो आहे कुरान पे चले या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक कोलाची बिरादरी वारो तव्हां त उहे बेइज्जती हो दुआ घुरंदा अल्लाह बेइज्जती करे पोइ हिते 4 बिश्त न लाइ 5 8 10 त हूंदा मिड़ई मां आयो आहे तव्हांखे रिझाइण अल्लाह तव्हां सभिनी जूं दुआऊं क़बूल करे पर मुंहिंजो बयान हसास आहे इन जे करे दिलि में जॻह ॾिजो या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक नबीअ जूं बीबियूं सारी दुनिया जा पीर वली मौलवी वॾेरा खान भोतार ॿुधो जेके उमरा करण वेंदा हो रोज़ी अतर ते हाज़िरी लगाइण वेंदा हो वरी असां जहिड़नि जे वाइज़नि ते चिड़ंदा हो त इनखे वाइज़ ते न घुरायो न घुराए बि रिज़्क़ जो मसइलो कोन्हे हक़ पहुचाइणो आहे ॾियण वारो रब आहे जेको कुतनि ॿिलनि खे खाराईंदो असांखे बि ॾींदो काबू कर पाण वटि वाइज़ जेकॾहिं उमरा भी करे पियो हज भी करे पियो रसूल जे शफ़ा में उम्मीद थी त रब रसूल जे बीबियुनि खे पियो चए त पंहिंजे बीबियुनि खे सोना चओ त पर्दो कनि निकिरनि त चादरूं ढकनि छा में लिखियल आहे उहे नबीअ जूं घर वारियूं जंहिंजे लाइ क़ुरान पियो चए वतय्यिबातु लितय्यिबीन वतय्यिबून लितय्यिबात उहे रसूल जूं बीबियूं इन्नल लज़ीन यरमूनल मुहसिनातिल गाफ़िलातिल मोमिनात क़ुरान पियो चए सोना जेके तोखे घर वारियूं मां रब ॾिनियूं आहिनि उहे मोमिनियाणियूं बि आहिनि उहे तक़वा वारियूं बि आहिनि नेकोकार बि आहिनि पर उन्हनि खे गुनाह जी ख़बर ई न आहे हाँ खबर आई और असां वारनि खे ख़बर कोन्हे त केरु थो झुमरियूं हणे वाइज़ भी ॿुधे जलसा भी ॿुधे तबलीग में भी वञे जहिड़ी पुट जी शादी आहे त हिको साउंड जा घुराए करे ऐं मौसीक़ीअ जा मथां दॿा रखी हिक ॻोठ मां ॿिए मां पुट थो पढ़ाइण वञे अॼु बि झुमरियूं ॾाढी कुराड़ी बि झुमरी हे बि झुमरियूं पियो हणे पोइ मां कीअं न चवां त तूं क़ुर सां दीन सां सचो ई या ठॻु ई पुट जी शादी आहे 36 लखड़े जी धुड़ पई थी पुट जे बि तोखे 36 लखड़ो आहे हाणे शराब पिया हलनि हाणे स्टेज ते साज़ गाननि जा धुम 2 महीना तारीख़ बद शादीअ जी 2 महीना भितनि ते इहे साउंड रखिया आहिनि फरमाइश जा गाना अहिड़ा जो ॼण ज़िना जी दावत आहे पोइ हुन शख़्स चयो माई साहब जो दाह ॾिनसि ॻाल्हि यादि अथव पोइ हुन शख़्स छा चयो चई जेकॾहिं अॼु ॻाल्हि दिलि वारी कई थी त मां बि ॿुधायां 4 ॾींहं अॻु में हिकु धारी औरत जे हथ में मूंखां बि हथु पइजी वियो उहा बि हयादारी छॾाए वई चई जेकॾहिं तूं अहिड़ी हरकत कई त तो में बि हथु पइजी आहे
मदागो वडेरो चढ़े भोतार चीफ सरदार खान मुकदिम चीफ मुकदिम एसएचओ एसपी को पीर को गादी नशीन तो मां के जी इज्जत लुटी बंद कमरे में या बंद बंगले में मुझे जी वणी थी ऐशा पियो कया अज मां कुरान हथ में खड़ी पियो चवा मुझे पाक नबी फरमायो आ जै कंहिंजो लोड़ो लताड़ियो समझो तो पंहिंजो कॾो को वयुस भली बिजली जो तारा हणा है स्टील जी दीवार कट रहा है मथों चौकियों हणाए मानू बिहार त कई धारे जी नजर न पे कम खत्म थी इन जे करे कुरान चयो फनकी हु माताब लकुम मिन निसाए मसना व सुलास व रुबा हिक को बिन को टिन को चैन ते पुज पर इज्जत हया वारो कम कजाए कदे बे पासे नजर न कजाए सदको वना कुरान नबी से फरमायो मां मेराज जी रात दिसी आयो में त जानिन जे निर्णय निशान ते ओ शर्मगाह ठेला उन मो गंद वहे पियो पियल पिया अब हेडे थी बचा ये तुझी लाइट मुझे तंग कर दी मुझा मिठा अज असा पाण के आजाद पिया समझो ए कुरान नसीहत बणजी आयो ए कुरान वाज बणजी आयो कोलाची साहिबो भली चुनी जो मिठियों जो कुरान के सीने सा लगायो पर कुरान जा हुक्म मनो उहे रसूल जो घर वारियो जेके मोमिनन जो अमीर हेले जंजला कुरान तो चढ़े सोना मोहम्मद जी तू पाक है ते तुजो घर वारियो भी पाक हेले अब नबी ये निकाह में जेके औरतूं आयूं हुंदियूं रब जी परमिशन सा हित जे करे को मलंग मवाली भौंके तसा के उन जे भौंकण सा बदल कोन्यो जे जे निकाह में रब पियो दे त हे न्या हे औरतू तुझे निकाह में तुझे मुनासिब हिल वो रब जो मसलो हो जेको नबी के बुधाए पियो रब बोड़ पियो गालाए त से बोड़ न खाए जो मुंह में जहर तवज्जो चाजो बोड़ है एकड़ो मानू बियारो समझी दो जेको स्टेज जो गोड़ खत्म कराए बोड़ पियो गालाए नबी बाकजा तवज्जो कयो तवा वेठल अज तू न रसूल जे घर वारन ते आंगुरी तो खणे मता रब हथ भजी छड़े अज को मौलवी को पीर फकीर शादी तो करे के घर में 1000 दफो सोचे तो हे घर सही आ सही ना है मुझे ला ठीक आ नबी जातो निकाह पियो करे जाते रब पियो चए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा रब को अबू बकर सोने वटो उमर सोने वटो रसूल शादियूं कयूं त शा रब के खबर नहीं त रसूल जा दुश्मन तो के हित खबर पई आ घोटकीअ में वेठो तो लबार हणी मता ज़बान खुदा रातो रात पटे छडई नबी जे सौरन के तो गालाए उम्मत जो अमीरियूं हिन नबी पाक जो घर वारियूं चो चो उम्मत जो हाय पाक हिन चो समूरा उनके जो कुरान चले या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन दुआ के तरफ हया वाली इज्जत जिंदगी नसीब करे आमीन तो चो ना समूरा बोला ना असा जो हाल बिगड़ी वियो आ असा ते काफर खिलन था अज मां तवा के एकड़ी अहम गाल बुधाया ए वणन जा चूंडा थींदा न वणन जा मां एकड़े इलाके में चूंडो पियो हले उते मायूं चूंडो पियो कन पर सभिनी जा मुंह ढकियल शाह साहब वणन जो काठियूं बदला हिते ही बाहर निकतला उन जे मथो रोश ॾियल एकड़ो शख्स बीठो मां तो दे खबर कहीं पोखा जे मुंजी आ सही अल्लाह पाक ॾिनी आ मां तो हे चूंडे करण वारियूं अंबड़ियूं वधियूं जे ये मारवाई हन उमरकोट जे इलाके हो लेबर ईंदी आ हर साल के साल थिया हन हिते आया हन रहंदा हन असां कॾहिं उनजो मुंहुं न ॾिठो आहे अचनि बि परदे में मोटनि बि परदे में चूंडो कनि बि परदे में इहो कमु कंहिंजो हुयो सच ॿुधायो इहो कंहिंजो कमु हुयो अॼु वधी असांजी घुमे पई बकरी बाहर निकिरंदी आहे बि पेर खणबो आहे त मता कंहिंजे गाह में वञे ऐं को जंग न भॼेसि हे अधु राति जो निकितल आहे ईअं न मोटिजाए 12,000 वतियूं अचिजाए भले 3 ॾींहं लॻनि शर्म तुम्हें आती नहीं मगर
दीन छड़ो इनखे समझो आहे त वाइद जलसा ऐं तबलीगा ॿियो टियों क़ुरान इन जो नालो आहे त क़ुरान जे हुकुमनि ते हल। अॼु जे हिन जलसे में आयल मुस्लमानो अक़ीदो भी दुरुस्त कयो वञो, अमल ते भी नज़र कयो, ख़त्मनि जे आसरे ते न हलिजाए। मुंहिंजे मदरसे में हिकिड़ो आयो चए जबे जो ख़त्म हुआ 25 ख़त्म पढ़ाए जो तालिबनि खां ॼणा मां खिलियुमि चईं खिलियो जो मां जो पिणे के दोज़ख में ॾिठो थी जा 25 ख़त्म मासूम तालिब है वीचारा एतिरा पढ़ी सघंदा ख़त्म 1 2 3 25 ख़त्म तुझे ईमान अमल ते दारो मदार आहे। जे क़ुरान के खिलाए वियो आहे त इंशाअल्लाह क़ब्र में रब खिलाई दी क़यामत में। जे क़ुरान के रोवारे वियो आहे न त पोइ क़यामत में तुझे अखियुनि में रत जा ॻोढ़ा दुनिया ॾिसंदी। अॼु तूं क़ुरान जे हुकुमनि सां मज़ाक पियो करे, व्याजखोर भी मज़ाक पियो करे, अबे अमर जो नाफ़रमान न्याणियूं विहारण वारो अशा मथा थी आ छोकिरियुनि जा तभी पढ़ाइण लाइ तयारु न आहे। पुछेसि त चवंदो थधी मिटी आहे सती जती आहे क़ब्र सां निकाह अथसि। उहो ॾींहुं बि ईंदो जॾहिं क़ुरान थो फरमाए रब पुछा कंदो बि न्याणियूं दुनिया जूं ॿुधायो तव्हां सदोरियूं हयादार हुयूं तव्हांखे पंहिंजे अबे अमड़ कहिड़े ॾोह में क़त्ल कयो। न्याणी विहारणो माना क़त्ल करणो। पुट खे त चओ थधी मिटी आहे मिड़ई ख़ैर आहे हाणे वरी क़ब्र में पिया शादियूं कजाए राति जो 12 बजे लौंदड़ीअ ते रखी पाण कोलाचिन में त मेजालो टूल पिला जाते न्याणियुनि खे वेठो थो चई त वेहो न्याणियूं असांजो हया इज़त ऐं गैरत जो खज़ानो आहिनि। असां वटि न्याणियुनि जी इज़त हुजे अबे अमड़ जी इज़त हुजे वॾनि जी इज़त हुजे आलमनि जो अदब हुजे। चओ समूरा साथ आलमनि जो ॾींदासीं। वरी हिकिड़ो नओं ग्रुप आयो थी नओं ग्रुप होटल ते वेही पंहिंजे मुंहं सां ख़ैर त आहे मुलनि जो मथो ख़राब थियो आहे। हाँ सम्झो थियो न अल्लाह जो नालो अथव शैतानी चक्कर में न अचो। सूफ़ी थी करे फ़कीर थी करे कई माण्हुनि जे चवण में न अचो। आलमनि जी सियासत आलमनि जी बसीरत आलमनि जी हिकमत के सलाम कर। इहो चंडो जेको अॼु हले पियो न जे मुंड में मौलाना न उथना त अञा हे हणी हथु करे आ पर उलमा के रब फतह ॾिनी आहे ज़ौफ़ ॾिनी आहे जो हिन जा रिथियल फितना सभु मिटीअ में मिली आहे। इहो मौलाना फज़लुर रहमान जो सलाम आहे। हे हिते जेको छेड़ा थो कढे इहो तो आलमनि जे सियासत ते एतिराज़ करे। तूं होटल हलाए बैरो थी तोखे कहिड़ी ख़बर त आलमनि जी नज़र किथे आहे। हे साईं अब्दुल क़यूम आया आहिनि अल्लाह उनजी सेहत में उम्र में बरकत करे दरगाह ते वेठा हुजनि सुम्हिया पिया हुजनि सच ॿुधायो सभु कुझु न मिलंदो। चओ पोइ अॼु इस्लामाबाद सुभाणे सखर ॿिए ॾींहुं जेकमबाद परीहं पेशावर मौलाना 70 साल जो कुराड़ो मुल्तान में ॾाकण ते चढ़े पियो त मौलवी रोअनि पिया त हीअ उमिरि ॾाकण ते चढ़ण जी कोन्हे इहे छो निकिता आहिनि तव्हांजे करे। चओ समूरा हे अवाम सॼो फेल पियो थिए मुल्क पियो हथनि में वञे। हे कॾहिं जो मदरसा मस्जिदूं बंदि कनि हे तबलीगी बि कोन घुमी सघंदी आहे जेके पंहिंजे मुंहं सां विंध को था कनि कुराड़नि वारो। तव्हांखे बि मौलाना ॿाहिरि कढरायो उन पहिरियों ॻाल्हायो त हिनखे कोरोना न आहे हे ॿार घुमनि। अॼु ॾुख आहे असांखे तबलीग वारा हे आम न जेके असांजा फ़क़ीर ईअं त मां बि आहियां मां बि हंधु खणंदो आहियां सवाबु सम्झी। हे जेके खख खख जेके पलनि था मर्कज़नि में जीअं उज़ईअ जो ढोर पलंदो आहे मां उन्हनि जे लाइ थो चवां। बाक़ी तव्हां त सभु असां सां गॾु हो हर ॻाल्हि में। अॼु इरादो कयो त उलमा ते तनक़ीद न कंदासीं। चओ समूरा 28 साल गुज़रिया आहिनि हिन महिल इसराइल जो झंडो जेको अरबनि हणी छॾियो हे त कॾहिं जो हणे आहे पर रुकावट आलम आहिनि जंहिं पंहिंजा स्कूल ॿोड़े ऐं तबाह कया उहो मदरसनि खे छॾे आ पर मौलवी मदरसनि जे अॻियां बंदि बटी पी रहिया त तुंहिंजी गोली लॻे सघे थी जीअं सखर में राशिद साहिब कयो त मुंहिंजे मथां किरेनूं चाढ़ियो पर मस्जिदूं शहीद करणु न ॾींदासीं। इहो सलाम न आहे आलमनि खे।
साईं अब्दुल कयूम को मां माफ़ी वठंदे 2 मिनट दिल जो दर्द पियो अर्ज़ु कयां दुख तो थे त ये आलम आया सब उते वेठा ये सूफ़ी कोन आया छो तव्हां चवंदा जो त मस्जिद 24 कलाक खुलियल हुजनि छो न आयो खुदा जो नालो थोड़ो फैसलो सही कयो मरी वही तो पोइ मर गया मरदूद ख़त्म न दुरूद अजरादो कयो त जमीयत उलमा इस्लाम सां साथ ॾींदासीं उलमा त घणा आहिनि ॿियो को अची वञे हा त मां 10 मिनट 15 गेले वञा हा पर हिते जगह न आहे अदब जी साईं तव्हां मोहतरम साईं आया आहिनि ऐं साईं जन के भी जलसा हूंदा सभिनी जा मुर्शिद आहिनि हर को थो चए त दुआ हेॾे बि घुरो हेॾे बि बसि अॻे माण्हू ख़त लिखंदा हा न लिखी लिखी पोइ हेठों लिखंदा थोरो लिखियो बसि वरी ॿिए दफ़े मिलंदासीं स्टेज वारो साईं जो ऐलान कयो ए फ़कीर साईं या सैयद कॾो को वेठो आहे 4-5 सैयद आले रसूला चांडे साहब जो से हिकिड़ो मौलूद 4 गियर कटिजाए पर हेड़ी चव ते अंदाज़ तव्हां न ॿुधो हूंदो अथव बि मिसकीन सैयद दुआ कंदो ख़िदमत कजो साईं खे कुर्सी ॾियो दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना जंहिंजी सूरत सी